अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में बली का राउंड है मारवी थी सबका पेरी शाम कदा से हेडलाइंस। जवाबदार पंहिंजे फ़ाइदे लाइ रूल्स में तरमीम कीअं थो करे सघे। सुप्रीम कोर्ट ECL रूल्स में तरमीम जो तरीक़ेकार तलब करे वरितो। जांच इदारनि में मुबैना हुकूमती मुदाख़लत बाबति केस ॿुधणी दौरान रिवाज़ ॾींदे चीफ जस्टिस चयो आहे त रियासत ख़िलाफ़ कार्रवाई ते अदालत कार्रवाई कंदी। छा वफ़ाक़ी काबीना रूल्स जी मंज़ूरी ॾिनी? काबीना में बरसाती फ़ाइदे लाइ कानून में तरमीम कीअं करे था सघनि? ECL मां ख़ारिज थियल काबीना मेंबरनि जी फ़हरिस्त पेश कई वञे। हुकूमत नैब चेयरमैन की मुकर्ररी ते गौर शुरू करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की अपोजिशन लीडर राजा रियाज़ सां मुलाक़ात। ज़रियनि मूजिब हुकूमत रिटायर्ड जज बदिरां ब्यूरोक्रेट के नैब चेयरमैन बणाइण जो फ़ैसिलो कयो आहे। नैब चेयरमैन लाइ चौधरी कमर ज़मान ऐं फवाद हसन फवाद जा नाला ॻोल्हे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जूं इतादत सां मुलाक़ातूं जारी। वज़ीर आज़म सां बलोचिस्तान अवामी नेशनल पार्टी जे अफ़ाण अहमद वली खान एविन मुलाक़ात कई। वज़ीर आज़म इतादतनि जे मान में आजियाणो ॾींदो। मुलाक़ातनि दौरान मुल्की मुआशी सूरतहाल एविन मामलनि ते गौर थींदो। सेनेट नैब इलेक्शन तरमीमी बिल 2022 अक्सरियत राय सां मंजूर करे वरिता। मुखालिफ़ धुर जे मेंबरनि जो चेयरमैन जी 2.5 सालो एहतजाज। नारेबाज़ी अपोजिशन मेंबर एजेंडा जो कॉपी फाड़ी छॾियूं। कानून वारे वज़ीर आसिम नसीर तारड़ जो चवणु आहे त अॻूणी हुकूमत में नैब कानून जो ग़लति इस्तेमालु कयो। समुंड पार पाकिस्तानियुनि जे वोट जो हक़ ख़त्म नाहे कयो वियो। PTI हुकूमत रूल्स खे ख़त्म कयो। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन लाइ वक़्तु घुरिबल आहे। इलेक्शन ऐं तरीक़ेकार वाज़े करणु इलेक्शन कमीशन जो कमु आहे। वफ़ाक़ी सरकार IMF जो मुतालबो मञी वरितो। पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतनि में हिकु धक सां 30 रुपया वाध। नोटिफिकेशन जारी। पेट्रोल 179 रुपया 86 पैसा ऐं डीज़ल जो नओं अघु 174 रुपया 15 पैसा फ़ी लीटर मुक़रर। लाइट डीज़ल 148 रुपया 31 पैसा ऐं गैस रेट 155 रुपया 56 पैसा फ़ी लीटर थी वियो। नाड़े वारे वज़ीर मुफ्ता इस्माइल जो चवणु आहे त IMF पेट्रोल जी क़ीमत वधाइण ताईं रिलीफ ॾियण खां इनकार कयो आहे। गुज़िरियल हुकूमत जी पॉलिसियुनि सबबि तेल जे अघनि में वाधि करणी पई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ॾुखियो फ़ैसिलो कयो आहे। मुल्क में महांगाई जो तूफ़ान। पेट्रोल खां पोइ अटो बि महांगो। यूटिलिटी स्टोरनि ते अटे जी क़ीमत में इज़ाफ़ो थी वियो। अटे जो 20 किलो वारो थेलो 180 रुपया महांगो कयो वियो। अटे जो 20 किलो वारो थेलो 800 रुपयनि मां वधी 988 रुपया थी वियो। तेल जे अघनि में वाध ट्रांसपोर्ट जा भाड़ा भी वधी विया। पाकिस्तान ट्रांसपोर्ट काउंसिल इंट्रासिटी बस ओनर्स जो भाड़नि में 30 खां 35% वाध जो ऐलान। गुड्स ट्रांसपोर्ट बि भाड़ो न वधाइण ते फीता रोक जी धमकी ॾेई छॾी। अॼु गुड्स ट्रांसपोर्ट कंपनियुनि जो हंगामी इजलास थींदो। हुकूमत पारां IMF जो पेट्रोल महांगो करण वारो शर्त मञण बाद डॉलर सस्तो। इंटरबैंक में डॉलर ब रुपया सस्तो थी वियो। डॉलर सस्तो थियण बाद इंटरबैंक में 200 रुपया थी वियो। पेट्रोल अघनि में 30 रुपयनि ताईं वाध ॾुखियो फ़ैसिलो ॾुखियो हो। रोज़ रोज़मरह खां बहितर आहे त ग़लती सुधारी वञे। पंजाब जे वॾे वज़ीर हमद शहबाज चयो आहे त डॉलर जे अघ ते ज़ाब्तो आंदो वियो। मईशत बि बहितर थी रही आहे। जल्द अवाम खे घी ऐं खंड ते पैकेज ॾिनो वेंदो।
वज़ीर-आज़म शहबाज शरीफ पारां अॼु क़ौम खे ख़िताब करण जो इम्कान। ज़रियनि जो चवणु आहे त वज़ीर-आज़म शहबाज शरीफ अवाम खे मौजूदा सियासी मुआशी सूरतहाल ते इत्माद में वठंदो। वज़ीर-आज़म पेट्रोल अघनि में वाधो ते बि ॻाल्हाईंदो। नाणे वारी वसीम मुफ्ता इस्माइल जो चवणु आहे त वज़ीर-आज़म हांगो पेट्रोल बर्दाश्त न कंदड़ खे पैकेज जो ऐलान कंदो। हू अवाम खे रिलीफ फ़राहम करणु चाहिनि था। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी जी खोट बरक़रार, ज़मीनूं बंजर बणिजी वयूं। शाखनि में पाणी न पहुचण ते आबादगाह सराफ़ात इज़ाज़ बणिजी विया। आबादगारनि जो चवणु आहे त पाणी जी खोट सबबि फ़सुल तबाह थी रहियो आहे। फौरी तौर पाणी फ़राहम कयो वञे। सिंध हाई कोर्ट दुआ ज़ेरा केस बाबत पुलिस की रिपोर्ट रद्द करे छॾी। IG सिंध सूमर ॾियारे तलब निगरी के हर सूरत में पेश करण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट में निमरा कासमी की बासियाबी बाबत केस की ॿुधणी। पुलिस निमरा केस में दुआ ज़ेरा बाबत अॻिराई रिपोर्ट पेश कई। जस्टिस आगा फैसल इमासिना त दुआ ज़ेरा केस सां गॾु हिन केस खे ॿुधो वेंदो। IG खे चई छॾियो निगरियूं पेश न थियूं त तव्हां ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। वालहरल कश्मीर में भारतीय ज़ुल्म जारी। 4 कश्मीरी नौजवान भारतीय फौज हुतां शहीद। कश्मीर मीडिया सर्विस मौजूद भारतीय फौज पुलवामा में पूरे ऑपरेशन जी आड़ में 6 नौजवाननि खे शहीद कयो। 3 ॾींहं दौरान शहीदनि जो अंग ॾह थी वियो। पीरकोट बेचो अमन जे बाग मां नौजवान जो लाश। नौजवान इमरान भण जे वासन क़तल जो शक ज़ाहिर करे छॾियो। सनद चवणु आहे त नौजवान खे क़तल कयो वियो आहे। जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। पुलिस मौजूद बाक़ियात आहे या क़तल उन बाबति जांच कई वञे। PDA में सिंध के मुख़्तलिफ़ ज़िलनि में हीट वेव बाबति अलर्ट जारी करे छॾियो। 27 मई खां ॿीहर गर्मी में वाधे जो इम्कान। PDA में मौजूद सख लाड़काणू जैकबाबाद खैरपुर ऐं नवाबशाह में गर्मी पर 46 खां 48 सेंटीग्रेड रहण जो इम्कान आहे। हैदराबाद मीरपुरकास ऐं उमरकोट में गर्मी पर 44 खां 46 सेंटीग्रेड रहंदो। गरम मौसम की सूरतहाल बाबति लाॻापियल इदारनि खे तयार रहण जी हिदायत जारी कई वई।